वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है आमाखे ॾींदालू त हैदराबाद में कोरोना विघे हालावासी नौजवान फौत थी वियो आहे। कोरोना सबब फौत थी वियल नौजवान जो मर्द गुसल ऐं कफ़न खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त हैदराबाद में कोरोना विघे हालावासी नौजवान फौत थी वियो आहे। कोरोना सबब फौत थी वियल नौजवान जो मर्द गुसल ऐं कफ़न खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर है अवांखे ॾींदालू त हैदराबाद में कोरोना विघे हालावासी नौजवान फौत थी वियो आहे। कोरोना सबब फौत थी वियल नौजवान जो मर्द गुसल ऐं कफ़न खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। अवांखे अपडेट करे रहिया आहियूं। अहम ख़बर है त हैदराबाद में कोरोना विघे हालावासी नौजवान फौत थी वियो आहे। कोरोना सबब फौत थी वियल नौजवान जो मर्द गुसल ऐं कफ़न खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। अहम ख़बर है अवांखे हैदराबाद में अपडेट करे रहिया आहियूं त हैदराबाद में कोरोना विघे हालावासी नौजवान फौत थी वियो आहे। कोरोना सबब फौत थी वियल नौजवान जो मर्द गुसल ऐं कफ़न खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर है अवांखे हैदराबाद में अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू त हैदराबाद में कोरोना विघे हालावासी नौजवान फौत थी वियो आहे। कोरोना सबब फौत थी वियल नौजवान जो मर्द गुसल ऐं कफ़न खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾेई रहिया आहियूं हैदराबाद में कोरोना विघे हालावासी नौजवान फौत थी वियो आहे। कोरोना सबब फौत थी वियल नौजवान जो मर्द गुसल ऐं कफ़न खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे।